बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम ऐं वेरी वेरी गुड मॉर्निंग। कीअं आहे दोस्तो? ठीकु आहे, मज़े में। उमेद तव्हां ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। ऐं अॼु ख़ैर सां जुमे जो बाबरकत ॾींहुं ऐं पहिरीं ज़िलहज ऐं इहा दुआ आहे सभिनी जे लाइ त शल रब पाक हिन महीने में, हिन भलारे महीने जे सदिके सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि रहम करे, करम करे। हिन साल इंशा अल्लाह ताला ऐं अल्हम्दुलिल्लाह हज अकबरी थींदो, जेको 7 या 10 हजनि जे बराबरि आहे, त उनजो पंहिंजो सवाबु आहे। सो इन करे जेतिरा बि असांजा दोस्त ही प्रोग्राम ॾिसनि था ऐं उनखे हज जी सआदत नसीबु थिए त ज़रूरु दुआ घुरो पंहिंजे हिन मुल्क जे लाइ, पंहिंजे हिन क़ौम जे लाइ, पंहिंजे हिन महांगाई जे लाइ, ऐं शल आसानी थिए। ॾाढो ॾुखियो दौरु आहे। राति हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोल जो रेट्स जॾहिं वधिया आहिनि त हर घर में, हर माण्हू जे ॻाल्हाइण में टॉपिक महांगाई आहे। ऐं हीउ जेको ईंदड़ वक़्तु आहे ॾाढो ॾुखियो वक़्तु थींदो। हीअ त अञा असां वटि काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके बहितर करण जी कोशिशि कयूं त शायदि थी बि वञनि, पर हीअं ॾाढो ॾुखियो थो थिए। हींअर ताईं असां वटि उहा महांगाई अञा ताईं नज़र आहे त सही, पर हीउ जेको ईंदड़ 2 महीननि खां पोइ जेको जिन ईंदो महांगाई जो, उहो अनकंट्रोल्ड हूंदो, उहो आउट ऑफ कंट्रोल थी वेंदो। इन करे छाकाणि त हींअर जेके शयूं स्टॉक में मौजूदु हुयूं उहे असांखे वरी बि कंहिं न कंहिं हवाले सां हिकिड़े महदूद रेट ताईं मिलनि था, छाकाणि त उनजी अवेलेबिलिटी ऑलरेडी आहे। अगरि आउं तव्हांखे थोरो मिसाल ॾियां त जेकॾहिं हीअ पेन मां 3 रुपयनि जी वरिती ऐं मां 4 रुपए में खपाईंदो हुयुसि, त हाणे जॾहिं महांगाई थी, पेट्रोल जा रेट वधिया, त हीअ 5 रुपए में आउं खपायां पियो, त माण्हू रड़ कंदा साईं 5 रुपए में, छाकाणि त हीअ मूं वटि स्टॉक मौजूदु हो। हे त मूं खपाए छॾी, चवंदुसि ठीकु आहे, पर हाणे जॾहिं हीअ मूं वटि सभु पेनूं ख़तमु थी वेंदियूं, आउं जॾहिं नई पेन वठी करे खपाइण जी कोशिशि कंदुसि त मूंखे नई पेन मिलंदी 8 रुपए में, ऐं तॾहिं वञी मां उनखे 9 रुपए में कॉस्ट लॻाए ऐं 10 रुपए में खपाईंदुसि, त जेका शइ 5 रुपए में खपाईंदुसि उहो हाणे 10 रुपए में खपाइणी पई, छाकाणि त हीअ त स्टॉक हुयो। इन करे पाण खे तयारी करणी पवंदी, हर माण्हू खे तयारी करणी पवंदी। ऐं ईअं नाहे त सिर्फ़ु ॿाहिरि वञी करे या वॾनि शहरनि में या इदारनि में जॾहिं नौकिरी मिलंदी तॾहिं पाण कबो। हर माण्हू खे हाणे कमाइणो पवंदो, सोचणो पवंदो, उहो भले किथे बि हुजे। सो इन करे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ जेको आहे सो इन ई नोयत सां शुरू करण जी कोशिशि था कयूं त जेके पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे नंढनि शहरनि में जंहिं वटि ही मोबाइल मौजूदु आहे, जेके यूट्यूब ते वीडियोज़ ॾिसणु अचनि था, टच स्क्रीन ते मैसेजिस वॉइस रिकॉर्ड करण ऐं सभु शयूं अचनि थियूं, उहे पंहिंजे एरिया में हिन ई इंटरनेट खे इस्तेमालु कंदे कहिड़ो कमु करे सघे थो जो हू पंहिंजे आमदनी में इज़ाफ़ो करे ऐं पंहिंजे घर जा अख़राजात मुकमल करे सघे। सो इन करे मुंहिंजी मिसाल ॾियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो ताकी आउं चिटो करे थोरो सम्झायां। इन लाइ अॼु असां कचहरी कंदासीं। अहिड़ो ई असांजो दोस्त आहे, अहिड़ो प्यारो भाउ आहे, जंहिं वटि इहा सोच आहे त असांजा जेके ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि, जेके रिमोट एरियाज़ में रहनि था या जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि, एरिड ज़ोन में था रहनि, उते जेकॾहिं पुठिते पियल आहिनि, पर उते रोड रस्तो भले न हुजे, पर जेकॾहिं इंटरनेट अचे थी, इंटरनेट प्रॉपर सिग्नल ऐं 4G कमु करे थी चङी तरह, त उते हू छा करे सघनि था, उन ते पाण कचहरी कंदासीं। इन लाइ तमामु ज़बरदस्त असांजो दोस्त मौजूदु आहे, जेके लाहौर में बि रहंदा आहिनि काफ़ी अरसे खां पोइ, तक़रीबन 1998 खां वठी रहनि था ॿाहिरि सिंध खां, त हाणे जॉर्डन में था रहनि ऐं आयल आहिनि अॼुकल्ह पाकिस्तान। उन सां कचहरी कंदासीं ऐं कचहरी कंदासीं। ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि रहीम यार ख़ान जा, पर उनजी महिनत ऐं जज़्बो शानदार आहे। असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे नसरुल्लाह महर साहब। साईं अस्सलाम वालेकुम ऐं गुड मॉर्निंग नसरुल्लाह भाउ। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैसे हैं आप नसरुल्लाह भाई? ठीक ठाक हैं, खैरियत से? अल्लाह का शुक्र है, सब बेहतरीन है, अल्लाह का बड़ा फजल है। आप सुनाएं, आप खैरियत से हैं? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा नसरुल्लाह भाई, अभी क्योंकि हालात ऐसे हो चुके हैं कि रात भी पेट्रोल का बम एक दफ़ा फिर गिराया गया आवाम पे, और इसमें यह भी है कि पूरी दुनिया में इन्फ्लेशन है, महंगाई है, लोग परेशान हैं, लेकिन दुनिया में लोग, हर आदमी कमाने की कोशिश करता है, जो कि हमारे मुल्क में अभी तक ये ट्रेंड नहीं आया कि सारे लोग मिलकर काम करें। घर में 1 से 2 अफराद काम करते हैं, बाकी तमाम वो खैर खूबी से घर में बैठ के और उनकी कमाई को एंजॉय कर रहे होते हैं। तो क्या करना चाहिए? आपके पास क्या आइडियाज़ हैं?
बहुत शुक्रिया। सबसे पहले तो आपका बहुत शुक्रिया, अली हसन मला साहब का बहुत शुक्रिया, रेहान अल्लाहवाला भाई का बहुत शुक्रिया कि आप लोगों ने मुझे अपॉर्चुनिटी दी कि मैं अपने ख्यालात का इजहार कर सकूं आपके चैनल के तवसुत के साथ, और जो मेरा नॉलेज है मैं उसको शेयर कर सकूं। तो जी, इसके लिए सबसे पहले तो बहुत मेहरबानी कि आपने मुझे ये अपॉर्चुनिटी प्रोवाइड की। थैंक तो यू। इस हवाले से काफ़ी सारी चीज़ें हैं जो बेसिकली हमें करने की बहुत ज़्यादा ज़रूरत है। पहली चीज़ जो है वो जो हमारा लिटरेसी रेट है, और फिर जो हमारी एजुकेशन है उसकी जो क्वालिटी है उसको इम्प्रूव करने की बहुत ज़्यादा ज़रूरत है। फर्स्ट ऑफ ऑल कि कोई भी काम अगर आपने करना है, मतलब किसी रिमोट कंपनी के साथ काम करना है, आपने किसी यूरोपियन कंपनी के साथ काम करना है, अमेरिकन के साथ काम करना है, या ऑस्ट्रेलियन, कैनेडियन, ब्रिटिश, या किसी भी, मतलब यानी कि आपने फॉरेन कंपनी के साथ, या यूं समझ लें कि मल्टीनेशनल ऑर्गेनाइजेशन के साथ, फॉर्चून 500 या फॉर्चून 100 कंपनीज के साथ काम करना है, तो आपके कम्युनिकेशन स्किल्स जो हैं वो सबसे पहले जो है वो बेहतर होने चाहिए। आपकी अंग्रेजी इस लेवल की होनी चाहिए कि आप किसी की बात को समझ सकें और किसी को अपनी बात समझा सकें। सही। तो इसमें हम बदकिस्मती से कहें या हमारा जो मतलब एजुकेशन सिस्टम है उसको अगर हम देखें, हाँ, वो मैं तो खुद हमारा एक गवर्नमेंट, अलमिया रहा है। अभी मौजूदा हालात में इसको जो हमारे पास है उसको लेके आगे कैसे बढ़ें रसूला भाई? इसमें इसमें अभी रेहान अल्लाह वाला भाई ने एक बहुत ही ज़बरदस्त कैंपेन शुरू की है अवेयरनेस के हवाले से, जी। कि अगर आपके अंदर ये जज्बा है कि आप पैसा सॉरी। कमाना चाहते हैं, आप कुछ कर गुजरना चाहते हैं, हाँ। तो पहले ये था कि नॉलेज जो है, इल्म जो है वो बड़ी मुश्किल से बंदे को मिलता था। बहुत से इंस्टीट्यूट्स ज्वाइन करना पड़ते थे आपको, बाहर यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजेस में, महंगे महंगे इंस्टीट्यूट्स में पढ़ना पड़ता था। और अब आपके पास MIT, हार्वर्ड और बहुत ही आला किस्म के जितने इदारे हैं, उनकी जो एजुकेशन है, जो स्टडी है, वो आपके पास फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल है। मोस्टली यूट्यूब के ऊपर हर चीज़ पड़ी हुई है। मैं एक सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ, और मैं आप लोगों को ये बड़े आराम से बता सकता हूँ कि सॉफ्टवेयर इंजीनियरिंग के अंदर जितने प्रॉब्लम्स हैं, जितने स्किल सेट हैं, जितनी लैंग्वेजेस हैं, 80 to 90% जो मवाद है हाँ। वो यूट्यूब के ऊपर फ्री ऑफ कॉस्ट पड़ा हुआ है। सही। अब आपने उसको सीखना है, और सबसे बेहतरीन जो सरमायाकारी है वो आप अपने ऊपर कर सकते हैं। सही। जो बच्चे हैं, जो नौजवान नस्ल है, जो पैसे कमाना चाहते हैं, जो रिमोट एरियाज में पैसे कमाना चाहते हैं, सबसे पहला काम यह है कि वो अपने ऊपर थोड़ी मेहनत करें, अपना जो वक्त है उनका उसका सही इस्तेमाल करें, और ऐसी टेक्नोलॉजी, ऐसी नीश कोई तलाश करें जिसमें उनका इंटरेस्ट है। इसमें काफ़ी सारी फील्ड्स हैं जिनमें आप काम करके आप रिमोटली पैसे कमा सकते हैं। जैसे कि कंटेंट राइटिंग है, इसके लिए कोई टेक्निकल स्किल की ज़रूरत नहीं है। अगर आपकी उर्दू, अंग्रेज़ी या कोई और लैंग्वेज आपको बहुत अच्छी आती है, तो उसके कंटेंट राइटिंग की जॉब्स होती हैं, उसमें आप कंटेंट लिख सकते हैं, वीडियोस बना सकते हैं, वेबसाइट्स पे कंटेंट लिख सकते हैं, आर्टिकल्स पे लिख सकते हैं, आप डॉक्यूमेंटेशन कर सकते हैं, बुक्स के ऊपर कर सकते हैं। तो जो कंटेंट राइटिंग है ये इटसेल्फ एक ऐसी जॉब है जिससे आप रिमोटली पैसे कमा सकते हैं। इसमें कोर कोई नहीं स्किल चाहिए, मैथमेटिक्स, प्रोग्रामिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटाबेसेस नहीं चाहिए आपको। सिर्फ सिंपल कंटेंट राइटिंग करें और आप पैसे कमा सकते हैं ठीक है। ऑनलाइन। इसके अलावा डिजिटल मार्केटिंग है, सोशल मीडिया मार्केटिंग है। हाँ। आप लोग अभी फेसबुक मेरे ख्याल में ऑलमोस्ट हर बंदा ही यूज़ कर रहा सही। होता है, और ये जो है इंस्टाग्राम है, ट्विटर है, इन टूल्स का इस्तेमाल करना सीख लें, अपनी वर्थ बना लें, अपनी प्रोफाइल बना लें, अपने प्रोफाइल पेजेस बना लें सही। जहाँ पे आपके लाइक्स बहुत ज़्यादा हों, तो आपको थोड़े बहुत तो यहीं पे लोकल ही बिजनेस मिल सकता है रिमोटली, के हमारी कोई एडवर्टीजमेंट लगा दें उस पेज पे और आप पैसे ले लें। सही। तो ये एक और आसान तरीका हो सकता सही। है।
और वैसे इसकी पूरी की पूरी मतलब यानी कि कोर्सेज हैं। हिशाम सरवर साहब हैं, पाकिस्तान में बहुत अच्छा काम कर रहे हैं, जो डिजिटल मार्केटिंग और कंटेंट राइटिंग सिखा रहे हैं, और उनके ऑल कोर्सेज जो हैं यूट्यूब पे फ्री ऑफ कॉस्ट पड़े हुए हैं, और आप बहुत अच्छे एक रीजनेबल अमाउंट उससे कमा सकते हैं। फिर आ जाते हैं हम उन लोगों की तरफ जो जिन्होंने कंप्यूटर साइंस के अंदर डिग्रीज की हुई हैं और वो घर बैठे हुए हैं। मैं ऐसे कई सारे लोगों को जानता हूं जिन्होंने डिग्रियां तो कर ली हुई हैं लेकिन वो कोई काम नहीं करते। उसकी वजह यह है कि उनकी कोई स्किल सेट बिल्ड ही नहीं होती। सही। तो उस स्किल सेट को या उस नीश को बनाना बड़ा ज़रूरी है। आपको शुरू में बहुत मसाइल आएंगे, बड़ी तकालीफ आएंगी कि यार मुझे ये चीज़ नहीं आती, तो आपको उस पर फोकस करना है, अपना फोकस करना है कि यार मैंने ये चीज़ सीखनी है, सी प्रोग्रामिंग सीखनी है। मैं आपको कुछ स्किल्स बताता हूँ जो बहुत ही हाईली पेड स्किल्स हैं। डेवऑप्स एक जॉब है जो बेसिकली डेवलपमेंट और ऑपरेशंस को क्लाउड कंप्यूटिंग प्लेटफॉर्म्स पर मैनेज करते हैं रिसोर्सेज। वो रिसोर्सेज $500 पर आवर तक चार्ज करते हैं, और हम यहाँ पे $500 पर मंथ की कैंपेन चला रहे हैं रेहान भाई। और डेवऑप्स अगर आप हाई लेवल के डेवऑप्स हैं तो आप $500-600 पर आवर कमा सकते हैं। अच्छा, ह्यूज अमाउंट। आप आर्टिफिशियल इंटेलिजेंस में अगर आपका काम आपको बहुत ज़बरदस्त आता है एंड यू नो वेरी वेल, तो कुछ प्लेटफॉर्म्स हैं जहाँ पे आर्टिफिशियल इंटेलिजेंस के प्रोजेक्ट्स आते हैं। जैसे उस साइट का नाम है कोलैबट्री। अच्छा। अभी वहाँ पे नासा ने एक प्रोजेक्ट, मेरे ख्याल में $3 मिलियन का प्रोजेक्ट वहाँ पे रखा है। अच्छा। तो आप वहाँ पे जाके, कैगल एक प्लेटफॉर्म है, गूगल ने एक्वायर किया है, वहाँ पे आप फ्री जाके डाटा साइंस पूरी सीख सकते हैं। अच्छा। आप एक जो है और साइट्स हैं जहाँ पे बहुत ही सस्ते सस्ते कोर्सेज हैं, जैसे एडेक्स है, यूडेमी है, कोर्सेरा है। वहाँ पे जाके आप, प्लूरल साइट है, वहाँ पे जाके आप कोर्सेज कर सकते हैं, शॉर्ट कोर्सेज करके आप स्किल सीख सकते हैं। और iOS प्रोग्रामिंग है, एंड्रॉयड प्रोग्रामिंग है, क्वालिटी एश्योरेंस है। iOS प्रोग्रामर जो है अगर बहुत अच्छा प्रोग्रामर हो, 2 से 3,000 $4,000 पर मंथ पे पाकिस्तान से जॉब हासिल कर सकता है। इसी तरह एंड्रॉयड डेवलपर भी इतने में जॉब ले सकता है। अगर आपको क्वालिटी एश्योरेंस के अंदर ऑटोमेशन आती है तो आप 3,000 5,000 $6,000 तक आप रिमोट जॉब कर सकते हैं बड़े आराम के साथ। सही। और इस वक्त दुनिया में जितनी बड़ी कंपनीज हैं उन लोगों का बिजनेस मॉडल ही चेंज हो गया है, हाइब्रिड या टोटली रिमोट पे आ गया हुआ है। तो वो रिमोटली रिसोर्स हायर कर रहे हैं। तो अगर आप अपने अंदर कोई भी एक स्किल सेट इस लेवल की बना सकते हैं जो बिलो या एवरेज से ऊपर के खाने में आती है, यानी कि 70% प्लस कह लें, या बी कैटेगरी के जो रिसोर्सेज हैं या ए कैटेगरी के, उनके लिए जॉब्स की कमी नहीं है। और बस मसला ये है कि आपको खुद तैयार होना चाहिए। सही। मैं टीम्स बिल्ड करता हूँ, 2013 से मैं इंटरनेशनल टीम्स बिल्ड कर रहा हूँ, और 20, 30, 50, 100, 150 लोगों की टीम्स बिल्ड करता हूँ। अच्छा। और मैं जब पाकिस्तान से इंटरव्यू कर रहा होता हूँ तो मैं देखता हूँ कि बच्चे जो हैं वो बहुत टैलेंटेड होते हैं, लेकिन वो अपनी बात, अपना स्किल सेट प्रॉपर कन्वे नहीं कर पा रहे होते इंटरव्यूअर को, जिसकी वजह से वो रह जाते हैं। सही। तो ये एक बहुत ही अहम स्किल है, इस पे काम करें। और बहुत सारी चीज़ें हैं जिस पे काम किया जा सकता है। ये मैंने थोड़ा सा आपको आइडिया दिया कि ये स्किल सेट हैं जिनको घर बैठ के किया जा सकता है काम। सही। अच्छा रसूला भाई, एक तो ये आपने ज़बरदस्त बातें की कि ये स्किल्स जो हैं वो थोड़ी सी अपग्रेडेड हैं, थोड़ी सी, क्योंकि आपने स्टार्ट में कहा कि एजुकेशन का फुकदान है और एजुकेशन का सिस्टम थोड़ा सा हमारे पास ऑलरेडी कोलैप्स्ड है, तो इस वजह से लोगों ने वो तालीम हासिल कर नहीं सके जो उनको करनी चाहिए थी, या जो डिग्री होल्डर्स भी हैं तो सिर्फ उनके पास डिग्रीज़ हैं, एक्सपीरियंस नहीं है, या उनके ऊपर महारत नहीं है उनके पास। अच्छा, अब वो लोग जो एजुकेशन से थोड़ा सा आ रही हैं लेकिन मोबाइल फ़ोन बड़े ज़बरदस्त तरीके से, तो क्या और बिजनेसेस हैं सॉफ्टवेयर टाइप के अलावा अपनी चीज़ें मुतारिफ़ कराने के, कि कुछ बना के, और कोई बीच में जैसे वो होता है कोई इस तरह का प्लेटफॉर्म आपकी टीम का, कि उन लोगों को प्रमोट किया जाए, उन लोगों के प्रोडक्ट्स को प्रमोट किया जाए,
उनके प्रोडक्ट्स को सेल किया जाए, फिर जो प्रॉफिट हो वो उनके साथ शेयरिंग की जाए। जी, इस वक्त ई कॉमर्स जो है जी उसकी बहुत ही गोल्डन अपॉर्चुनिटीज़ हैं पाकिस्तान के लिए, जी और बहुत ही ग्रोइंग एक नीश है जिस पे काफ़ी सारे लोग काम कर रहे हैं। लेकिन अभी बहुत ह्यूज गैप यहाँ पे है। जो मैं एक्सक्लूसिवली अगर मैं बात करूँ इंटीरियर सिंध की और जनूबी पंजाब के इलाके की, जी। तो वहाँ पे जो हमारी हैंडीक्राफ्ट्स बनती हैं, हाँ जिनमें हैंडमेड बर्तन हैं या उसमें कुछ मतलब यानी कि कपड़े के लिहाज से दस्तकारी के काम होते हैं, चादरें बनाई जाती हैं, रिलियाँ वगैरह बनाई जाती हैं, या कुछ इस तरह की हैंडीक्राफ्ट्स होती हैं जो हैंडमेड होती हैं, टोपियाँ वगैरह बनती हैं जो आउटस्टैंडिंग डिज़ाइन के लिहाज से होती हैं, और उनकी मार्केट में काफ़ी डिमांड होती है एज ए एंटीक्स जी जी चीज़ों के तौर जी पे। जी जी तो यहाँ पे जो पाकिस्तान के अंदर इस वक्त प्लेटफॉर्म्स हैं जिन पे आप बगैर कोई मतलब यानी कि अपना पैसा इन्वेस्ट किए बगैर अगर आप अपनी चीज़ें सेल करना चाहते हैं, तो आपके पास दराज का एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म मौजूद है जहाँ पे आप अपना एक छोटा सा स्टोर एक मोबाइल नंबर के साथ और एक बैंक अकाउंट के साथ या सही मोबाइल नंबर के साथ सिंपल भी आप ओपन करवा सकते हैं, और सही मोबाइल अकाउंट से आपके बैंक अकाउंट ओपन हो जाते हैं सही जैज कैश जी पैसा वगैरह के। जी जी तो उसमें विदाउट एनी कॉस्ट आप अपना एक स्टोर बना सकते हैं दराज पे जाके, और अपनी प्रोडक्ट्स की जो अच्छी पिक्चर्स उनकी डिस्क्रिप्शन, अब थोड़ी सी मतलब आपको मेहनत करनी पड़ेगी सही इसमें, सही। आपको मैट्रिक पास या हाँ हाँ, एफएससी। या किसी भी मोहल्ले में या दोस्तों में या रिश्तेदारों में कोई ऐसा बंदा जो आपकी डिस्क्रिप्शन को अच्छे तरीके से कर सके और वो आपको दे दे और आप कॉपी पेस्ट ही करके और अपनी चीज़ों को वो मैनेज कर सकते हैं। उसमें बस एक चीज़ ये है कि आपकी जो भी आपके प्रोडक्ट है, मतलब उसमें कोई कढ़ाई हो सकती है या कोई बर्तन हो सकता है या टोपी, कुछ भी हो सकता है, बस उसकी पिक्चर आपने बहुत अच्छी निकालनी है। जो आजकल मोबाइल डिवाइसेस अवेलेबल है जी मार्केट में हाई रेजोल्यूशंस, जी उससे आप बहुत अच्छी बना सकते हैं। तो वो पिक्चर्स अगर आपकी अच्छी होंगी और उसकी प्राइस आप कम्पिटिटिव रखें, इस पे थोड़ा सब्र चाहिए होता है। हम लोग बड़ा जल्दी रिजल्ट की तलाश में होते हैं कि हम एक प्रोडक्ट अपलोड करें और हमें इमीडिएटली ही ऑर्डर आना शुरू हो जाए। थोड़ा सा टाइम लगता है, आपको 1-2 हफ्ते 4 हफ्ते महीना सब्र थोड़ा करना पड़ता है, लेकिन उस पर आपने कंटिन्यूसली काम करना होता है, सही। तो आपको फिर ऑर्डर्स मिलना शुरू हो जाते हैं। एक तो ये काम है। हाँ दूसरा काम यह है कि अगर आप थोड़े ज़्यादा पढ़े लिखे हैं और आप इंटरनेशनल मार्केट में और आपकी इंग्लिश थोड़ी अच्छी है, जी तो उसमें 2-3 प्लेटफॉर्म्स हैं जहां पे आप बगैर किसी प्रोडक्ट्स के भी ई कॉमर्स का काम कर सकते हैं, जैसे कि अमेज़ॉन है और जैसे कि शॉपिफाई है। वहाँ पे आपने कुछ भी नहीं करना, आपने एज ए रीसेलर या सेलर अपने आप को रजिस्टर करना है और किसी भी डीलर से या किसी भी मैन्युफैक्चरर से राब्ता करना है किसी प्रोडक्ट के बारे में, सही और आपने वो जस्ट सिर्फ आपके पास जो इन्वेंट्री होती है वो आपके पास मिल जाती है। आप अमेज़ॉन के अंदर अपने जो स्टोर्स हैं वो यूएस में, कनाडा में, ऑस्ट्रेलिया में, फ्रांस के अंदर, जर्मनी के अंदर, इस तरह के कंट्रीज़ के अंदर बनाएं, और आप हैरान हो जाएंगे कि वो चीज़ें आपको अली बाबा के स्टोर पे बहुत ही सस्ती, फर्ज करें अगर $1 की मिल रही है और वो अमेज़ॉन पे यूएस में $50 की बिक रही है। अच्छा तो बस उसको आपने स्टडी करना है। सही ये जो इसकी R&D होती है ये जी जी बड़ा ज़रूरी होती है कि सही आपने वो प्रोडक्ट्स ढूंढनी है जिनकी डिमांड है और जिन पे प्रॉफिट मार्जिन ज़्यादा है। क्या तो बात है। अली बाबा से लेके आपने उधर आगे भेजनी है। हाँ तो अच्छा, वहाँ मेरे पे मेरे आप थोड़ा सही कह रहे हैं आप, बिल्कुल मैं आपसे सहमत करता हूँ इस चीज़ पे कि मेरा अपना घर में बच्चा है, मेरा भांजा है, वो इस तरह से करता है और माशाल्लाह से उसने थोड़े अरसे में मतलब ह्यूज डिफरेंस है उसकी पर्सनैलिटी में कि वो मुख्तलिफ़ वेबसाइट से चीज़ें उठाता है और मुख्तलिफ़ वेबसाइट्स पे वो सेल आउट कर रहा होता है अपने बीच का सिस्टम रख के, तो अच्छा खासा है। लेकिन वो खुद सॉफ्टवेयर इंजीनियर है, तो मेरे ख्याल से शायद उसको थोड़ा सा ये एज हासिल है, लेकिन आम आदमी किस तरह से इसको कर सकता है? देखें, इसमें जैसे मैंने पहले आपसे कहा कि जो YouTube है ना आज जी के दौर में एक बहुत बड़ी नेमत है अगर उसका सही इस्तेमाल किया जाए, हाँ क्योंकि वहाँ पे दोनों चीज़ें पड़ी हुई हैं, हार्मफुल कंटेंट भी पड़ा हुआ है
और प्रोडक्टिव कंटेंट भी पड़ा बिल्कुल हुआ है, है। बिल्कुल है। अगर ड्रॉप शिपिंग सीखनी है, फर्ज करें शॉपिफाई पे कैसे करना है या अमेजोन पे कैसे करना है, ऑल डिटेल इज अवेलेबल। मतलब यानी कि आप एक दफ़ा, दो दफ़ा, तीन दफ़ा, चार दफ़ा देखेंगे तो आप असबर हो जाएंगे। वीडियो कंटेंट वैसे ही बड़ा जल्दी मेमोराइज हो जाता है बंदे को। तो इसमें मैंने जैसे पहले बात की कि आपके अंदर अगर पैशन है और आप कुछ कर गुजरना चाहते हैं, तो आपको अभी तो जिस तरह प्रैक्टिस चल रही है, सो 1 से 3 महीने के अंदर अंदर बंदा जो है वो कोई भी काम छोटा मोटा करना शुरू कर देता है और उसकी अर्निंग स्टार्ट हो जाती है। इतना इजी हो गया हुआ है। और बाहर से पैसे मंगवाना भी कोई मसला नहीं है। आप बहुत ही सिंपल से ईमेल एड्रेस पे और थोड़े से बैंक अकाउंट पे आप पे ऑन ईयर का अकाउंट ओपन कर सकते हैं, जिससे आप बाहर के पैसे मंगवा सकते हैं, या उस अकाउंट को एज ए इंटरनेशनल अकाउंट यूज कर सकते हैं। उसका भी एक आपके पास एटीएम कार्ड की तरह का कार्ड होता है जो वो मास्टर कार्ड भेजते हैं आपको, और आप यूज कर सकते हैं। सो इट्स वेरी इजी। इसमें अगर आपके बैली के अंदर फायर है, आपके अंदर पेट के अंदर आग लगी हुई है कि आई वांट टू अर्न मनी, आई वांट टू मेक माई सेल्फ सम गुड, और मैं अपनी जो लाइफ है और अपने इर्द गिर्द की लाइफ को बेहतर करना चाहता हूँ, जी। तो उसके लिए आप पहला काम तो ये है कि आप कोई एक चीज़ पकड़ लें जो आप कर सकते हैं। अगर आप टेक्निकल साइड पे हैं तो प्रोग्रामिंग में चले जाएं, आईटी के से रिलेटेड है, ऑटोमेशन, क्यूए ऑटोमेशन में चले जाएं, डेवऑप्स में चले जाएं, वेब डेवलपमेंट में चले जाएं। बिजनेस के बंदे हैं आप तो ई कॉमर्स में, ड्रॉप शिपिंग में, इस साइड पे चले जाएं। बिजनेस इंटेलिजेंस एक फील्ड है, उसमें चले जाएं। बीआई वो फुल फ्लैज एक फील्ड है, उसमें चले जाएं, उसमें अच्छा खासा पैसा है। और अगर आप कुछ नहीं कर सकते तो आप कंटेंट राइटिंग लिखना शुरू कर दें या ई कॉमर्स वगैरह का कोई स्टोर चलाना शुरू कर दें। आप बड़े आराम से 2-3 लाख रुपए महीने के घर बैठे कमा सकते हैं। सही। अच्छा, दूसरा ये कि ये तो आपने बड़ी ज़बरदस्त बात की। अभी जैसे हमारे पास फुकदान है इलेक्ट्रिसिटी का, वो नहीं है, तो अभी उसका हल क्या सोलर में या कुछ इस तरह से बाहर तो अच्छा खासा काम किया जा सकता है। लोग जॉइंट वेंचर करके क्या कारोबार कर सकते हैं, छोटा छोटा मिल मिला के? देखें, ये एक बहुत आपने ज़बरदस्त बात की है। यहाँ पे बेसिकली हमारी जो गवर्नमेंट है, बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है कि टैक्सेस तो बहुत ज़्यादा लेती है, लेकिन टैक्सेस के रिवार्ड में अवाम को कुछ भी नहीं मिलता। मैं खुद टैक्स पेयर हूँ फ्रॉम लास्ट 22 ईयर्स। सही। तो टैक्स के बदले में कुछ भी नहीं देती गवर्नमेंट। तो इस सूरत हाल में ये एक बड़ी परेशान कुन सूरत हाल है कि जैसे इलेक्ट्रिसिटी जो है 16-16 घंटे की लोड शेडिंग हो रही है, 8-8, 10-10, 12-12 घंटे की लोड शेडिंग हो रही है। तो इसमें जो आईटी का या जो बिजनेस है बेसिकली ऑनलाइन रहने का, वो काफ़ी इम्पैक्ट करता है इससे। इसमें जो अपॉर्चुनिटीज़ हैं यहाँ पे करने के हवाले से, अगर हम रूरल एरियाज से की बात करें तो हम एक सोलर सिस्टम विलेज लेवल पे इंट्रोड्यूस करवा सकते हैं जो 10 हाउसेस के लिए, मतलब यानी कि सफिशिएंट हो, यानी कि उनके कंप्यूटर चला सके, उनके राउटर्स इंटरनेट के चला सके, एक दो पंखे चला सके और कुछ लाइट्स और मोबाइल कंप्यूटर चार्ज कर सके। इस तरह का एक जे भी किया जा सकता है इसका, या कोई इलेक्ट्रिक जो डिवाइसेस हैं, जैसे वाटर स्ट्रीम्स होती हैं हमारे रूरल एरियाज़ के अंदर। जापान में और चाइना के अंदर कुछ डिवाइसेस हैं जो लो बजट डिवाइसेस, हाइड्रो इलेक्ट्रिक डिवाइसेस अवेलेबल हैं। जैसे हमारे पास पानी का खाला होता है, सही। या तो उसमें आप अगर कहीं पे थोड़ा फ्लो बन रहा है, वहाँ पे वो डिवाइस अगर आपका 1-2-3 लाख तक है तो वो गांव वाले मिल के परचेज कर लें और उसको वहाँ पे लगाएं, तो सेल्फ सफिशिएंट आप हो जाएंगे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन में। सही। और इसके अलावा जो सिंपल या इंडिविजुअल लेवल पे आप कर सकते हैं वो सस्ते वाला, जैसे एक बैटरी के साथ आप सिंपल यूपीएस लगा लें, जो आपका कंप्यूटर, आपका राउटर और एसी तो मुश्किल चल सकता है उस पर, लेकिन कुछ एसी भी हैं इन्वर्टर जो बैटरी पर चल जाते हैं, लेकिन यह कि आपका ऐसा एनवायरनमेंट बन जाए जिसमें आप कुछ काम कर सकें। और दूसरा, अगर आपके पास पैसे अच्छे हैं तो मैकबुक है, जो मैकबुक प्रो कंप्यूटर है, उसका बैटरी टाइम जो है वो 8 से 10 घंटे होता है तकरीबन। तो वो काफ़ी यानी कि आप यूज़ कर सकते हैं। सही।
अच्छा, इसके साथ साथ ये तो चलें वो बात हुई आपकी वेब के हिसाब से और तमाम चीज़ें। दुनिया, नसरुल्लाह भाई आप जैसे जॉर्डन में रहते हैं, वहाँ पे जो अफोर्ड कर नहीं सकते तो आपस में सर जोड़ लेते हैं, हाथ मिला लेते हैं, पैसे जोड़ लेते हैं, कोई नई चीज़ कर लेते हैं, जॉइंट वेंचर करके कुछ इस तरह से। हम आज तक पार्टनरशिप को दोस्ती का ख़ात्मा समझते हैं कि यार अगर हम पार्टनर हो गए तो हमारी ये दोस्ती भी चली जाएगी, रिश्तेदारी चली जाएगी। तो कोई मैकेनिज़्म हम वाज़े तौर पे नहीं बनाते। हम जुड़ने की जब बातें होती हैं तो बड़े ज़बरदस्त तरीके से होती हैं, और जब अलग होने का वक्त आता है तो हम ऐसे अलग होते हैं कि जैसे खुदा न खासा तलाक दे दी हो एक दूसरे को। तो दुनिया में इदारे बनते हैं, मिल के काम करते हैं। हम कब मतलब स्टेज पे पहुंचेंगे कि हम मिलजुल के काम करें छोटा छोटा बिजनेस? आपने बहुत ज़बरदस्त सवाल किया है। ये बेसिकली जो हमारी कोर वैल्यूज़ है ना, हाँ। उसको हिट कर रहा है ये सवाल। जी इसका सवाल का आंसर मैं थोड़ा सा लंबा दूंगा, लेकिन स्टेप बाय स्टेप मैं जी आपको दूंगा प्लीज़। कि ऐसा क्यों है हमारे माशरे में और हम इसको ओवरकम कैसे कर सकते हैं। जी इसमें पहली चीज़ तो ये है कि अल्लाह का शुक्र है कि हम मुसलमान हैं, और इस्लाम जो है वो एक पर्पज़ ऑफ लाइफ हमें देता है, और इस्लाम की जो तालीमात हैं वो हमें एक डायरेक्शन बताती हैं, एक पर्पज़ बताती हैं कि लाइफ का ये एक पर्पज़ है। और जो हमारी नॉर्म वैल्यूज़ हैं उसके अंदर ये चीज़ बड़ी ही सख्ती के साथ कही गई है कि माशरत जो है और आपकी जो हमसायगी है उसको आपने बहुत बेहतरीन तरीके से मैनेज करना है। लेकिन अनफॉर्चुनेटली हम अपनी कोर वैल्यूज़ को भूल चुके हैं, और हम सिर्फ ईगो, अना और मादा परस्ती के दौर में बेसिकली जी रहे हैं, जिसको हमने ख़ुद बना लिया है। दौर चूँकि इंसानों से बनता है तो हम ऐसे इंसान हैं कि हमने ऐसे अदवार, ऐसा दौर बना लिया है जिसमें सिर्फ यूँ समझ लें कि ख़ुद गर्जी है, या अपना ही बेनिफिट सोचा जाता है, सही। या फिर यूँ समझ लें कि ईगो एक हमारा माशरा बन गया है, जो एक बहुत बड़ी वजह है ऐसा सिस्टम ना होने की। और दूसरी चीज़ ये है कि जो ट्रस्ट है, जो एतमाद है, उसका कल्चर हम बिल्ड नहीं कर सके। और हमारा जो मैंने ऑब्ज़र्व किया हमारे इंटीरियर एरियाज़ के अंदर या बाहर ओवरऑल, वो ये है कि ओवरऑल हम पर्पज़ के बग़ैर बिज़नेस स्टार्ट करते हैं। हमारी लाइफ का कोई पर्पज़ नहीं होता कि मीनिंगफुल लाइफ हमने गुजारनी है, और इस वजह से पर्पज़ जो है वो बेसिकली एक मकसद आपको देता है जो पैसा नहीं होना चाहिए। सही। तो फिर आपके बिजनेस चलते हैं, काम चलते हैं। तो अब हमारा जो मेजॉरिटी है वो तो हम मादा परस्त हो गए हैं कि हमारा जो है, हम देखते हैं कि मेरा इंटरेस्ट इसमें क्या है। ये सबसे पहले देखते हैं, मैं और मेरा, जी जी ये जी। देखते हैं। हम तो और मैं हमारा मेरा ख़त्म हो जब चुका है। हाँ, तो जब मैं और मेरा आता है तो फिर उसमें इस तरह की सारी चीज़ें आती हैं। इसमें मैं थोड़ी सी बात शेयर करना चाहूँगा। जी एक ऑर्गेनाइजेशन है, उसका नाम है टाइम लैंडर्स, और उसके बानी हैं डॉक्टर सुलेमान अहमद साहब, और उनके चीफ एग्जीक्यूटिव अभी हैं यमीनुद्दीन अहमद भाई। मैंने उन लोगों को 2014 मिड में किसी रेफरेंस, डॉक्टर ज़ीशान उल हसन उस्मानी मेरे मेंटोर हैं, उनके रेफरेंस से मैंने उनको ज्वाइन किया, और तब से मैं अभी तक उनके साथ अटैच हूँ। उनकी जितनी ट्रेनिंग्स हैं, जिसमें आपकी स्ट्रेटेजिक टाइम मैनेजमेंट है, स्ट्रेटेजिक विजन मैनेजमेंट है, स्लीप मैनेजमेंट है, और आपने मीनिंगफुल लाइफ कैसे गुजारनी है, सही। ये पेड कोर्सेज हैं उनके, मैंने किए, और उनका बड़ा इम्पैक्ट आया मेरी लाइफ के अंदर। या यूं कह लें कि जो मैंने गोल्स पिछले 4 साल में अचीव किए हैं, मैं पिछले 14 साल से नहीं अचीव कर पा रहा था। इसमें उनका बहुत बड़ा हाथ है। सबसे पहली चीज़ तो ये है कि आप अपनी लाइफ का एक विजन, पर्पस डिफाइन करें कि आई वुड लाइक टू अचीव दिस इन माय लाइफ। एक तो हमारा डिफ़ॉल्ट मकसद है कि हमने अल्लाह को राज़ी करना है, लेकिन दूसरा दुनिया के लिहाज से हमने क्या अचीव करना चाहते हैं, इसको डिफाइन करें पहले। मैं बिजनेसमैन बनना चाहता हूँ, मैं अच्छा टेक्नोलॉजिस्ट बनना सही बात चाहता है। हूँ। हम खुद ही क्लियर नहीं कि हमें करना क्या है। आधा से ज़्यादा करना प्रॉब्लम क्या तो है, यही सॉल्व हो जाती है कि आखिर हमें करना क्या है, मकसद क्या है। करना क्या है, मकसद क्या है, उस मकसदियत को डिफाइन करें। सही। फिर
आपका मकसद डिफाइन कर लें आप, तो फिर आप ये देखें कि आपकी जो एनर्जीज हैं, आपकी जो ताकतें हैं, आपका पैसा, आपका वक्त, आपकी सेहत, आपकी जान माल, वो किधर खर्च हो रहा है। अगर वो आपके पर्पस या विजन पे खर्च नहीं हो रहा, इसका मतलब यह है कि यू आर गोइंग नो वेयर। देखें, अगर मैंने कराची जाना है तो मुझे पता है कि मैंने लाहौर से कौन सी बस पकड़नी है, कौन सा जहाज पकड़ना है, कौन सी गाड़ी पकड़नी है कि मैं कराची पहुंच सकूं। सही। अगर मुझे पता ही नहीं कि मैंने कराची जाना है, मैंने कहाँ जाना है, तो लाहौर से तो अमेरिका भी जा रही है, यूके भी जा रही है, जॉर्डन भी जा रही है, जर्मनी भी जा रही है, इस्लामाबाद भी जा रही है फ्लाइट, मैंने जाना कहाँ है। सही। तो पहले इस चीज़ का तयन कर लें कि जाना कहाँ है। उसके बाद आप अपनी पूरी ताकतें, पूरी एनर्जीज उस डायरेक्शन में लगाएं। आप अपना गोल सेट करें कि मैं 10 साल में, ये फ़र्ज़ करें एक बिजनेस खड़ा करना चाहता हूँ, उस 10 साल को आप 5-5 साल के 2 हिस्सों में डिवाइड कर लें। फिर पहले 5 साल जो हैं उसमें 5 साल और 3 साल और 1 साल का प्लान बना लें। फिर 1 साल को फर्दर डिवाइड कर लें आप 4 क्वार्टर्स के अंदर, के एक क्वार्टर में मैंने ये अचीव करना है। फिर क्वार्टर को मंथ पे डिवाइड कर लें कि एक महीने में क्या अचीव करना है। फिर उस महीने को डेज में, वीक्स में डिवाइड करें, वीक्स को डेज में, डेज को आवर्स में, और आवर्स को मिनट सेकंड्स में। इस तरह अपनी रूटीन बनाएं। सही। जो हमारी बड़ी वजह है वो ये है कि हम अपना टाइम जो है वो सही इस्तेमाल नहीं करते। अब मैं कहूँगा कि मैंने YouTube पे कोई स्किल सीखनी है, मैं वहाँ देखूँगा कोई ऐड आया हो गया, मैं मूवी देखना शुरू कर दूंगा, मैं कोई गाना सुनना शुरू कर दूंगा, मैं कोई नात सुनूंगा, मैं कुछ करना शुरू कर दूंगा, तो मैं अपने पर्पस से हट जाऊंगा। सही। तो बेसिकली फोकस, फिर आपका जो जब विजन डिफाइन होगा तो फिर फोकस आपका सीधा रहेगा। फिर आप उस डायरेक्शन में स्टेप बाय स्टेप आगे जा सकेंगे। आप अपनी, अपने घर की, अपने गांव की, अपने शहर की, अपने इलाके की, मुल्क की, पूरी मुस्लिम उम्मा कम्युनिटी की लाइफ चेंज कर सकते हैं या अचीव कर सकते हैं। डिपेंड्स ऑन योर विजन। थैंक यू सो मच नसरुल्लाह साहब, थैंक यू वेरी मच। आपने अपना कीमती टाइम दिया हमें और बड़ी अच्छी अच्छी बातें की। इंशाल्लाह आपसे राब्ते में रहेंगे। बहुत शुक्रिया। थैंक यू। जज़ाकल्लाह, थैंक यू सो मच, थैंक्स फॉर योर टाइम। अदा नसरुल्लाह महर साहब सां ॻाल्हायोसीं पिए त जेके परिते पर इलाइक़ा आहिनि उते कहिड़ो कारोबार करे सघे थो, ऑनलाइन छा छा बिज़नेसिस मौजूदु आहिनि। पर उन सां गॾोगॾु जिथे वेकेशन्स आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू काॾे घुमणु फिरणु वञनि पिया, जेके अफोर्ड करे सघनि था उहे मुख़्तलिफ़ शहरनि में वञनि था पंहिंजे ॿारनि बचनि खे वठी करे। ऐं ॿियो हिकिड़ी असांजी पंहिंजी ऑर्गनाइज़ेशन आहे, असां ओन कंदा आहियूं पंहिंजी सभिनी जीअं पॉलिटिकल पार्टीज़ असांजियूं पार्टीज़ आहिनि, तीअं जेके दुनिया में जेतिरा मुल्क आहिनि, हींअर सुठो सवण इहो थी वियो आहे त असांजा नाला खणी मुख़्तलिफ़ आहिनि, पर हाणे कोशिशि कयूं था पाण उहो ई कंदासीं। जीअं दुनिया में काॾे वञिबो आहे त उते लिटिल चाइना मिलंदो आहे असांखे, तीअं ई हाणे लिटिल सिंध जिथे किथे थींदी वञे पई अल्हम्दुलिल्लाह, उते पाण में गॾिजनि पिया, पंहिंजा ॿार हिक ॿिए सां मिलनि पिया। साना कन्वेंशन 38 साना कन्वेंशन थियणु वञे पियो, सुभाणे खां स्टार्ट थींदो 2 तारीख़ ते उनजो आगाज़ थींदो वाशिंगटन में। त मुख़्तलिफ़ स्टेट्स मां माण्हू उते पहुता आहिनि कि किथां की किथां। ऐं हीअ नॉर्थ अमेरिका, जंहिंमें कैनेडा बि नॉर्थ अमेरिका में ई अचे थो, त उतां जा खोड़ दोस्त हींअर पहुता आहिनि ताकी उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ातूं थींदियूं, हाल और बा। हिननि जो छा मक़सदु हूंदो आहे मिलण करण जो। असां सां गॾु मौजूदु आहे मैक्स मेमण, जेको ख़ुदि कैनेडा मां हींअर अमेरिका पहुतो आहे, ऐं हुन खां पुछंदासीं त छो आयो आहे हिते। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग टू यू सज्जाद। कहिड़ो हाल आहे मैक्स, ठीकु ठाक? हाल बिल्कुलु ठीकु आहे, बसि थोरो थक आहे सफ़र जो, सफ़र वॾो। अच्छा, तव्हां उतां कैलगरी खां निकिता आहियो, हींअर पहुता आहियो किथे, घणनि कलाकनि जी फ्लाइट हूंदी आहे ताकी असांजे ॾिसण वारे खे ख़बर पवे? कैलगरी मां डायरेक्ट फ्लाइट वाशिंगटन जी आहे कान, विच में स्टॉप ओवर हो हिकिड़ो बॉस्टन में। हा, सो उन ई करे माना ईअं सम्झिजे त 12 कलाक टोटल लॻी विया। माय गुडनेस, 12 कलाक रुगो तव्हां जेके पाण में आहियो उन जा एतिरा था लॻनि, एतिरो परे परे। ॾिसो, मां सिर्फ़ु पुछण जो मक़सदु मुंहिंजो ख़बर न छा आहे मैक्स, तव्हांखे 12 कलाक हिते लॻा आहिनि हिते पहुचण लाइ, हितां वरी तव्हां वेंदव वाशिंगटन त उहो घणनि कलाकनि जो सफ़र आहे? हितां खां 2.5 कलाक खनि लॻी वेंदा। माशाल्लाह, चङो ख़ासो परे आहे। छो ईंदा आहियो परे परे स्टेट्स मां साना कन्वेंशन अटेंड करण जे लाइ? आख़िर कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो हर साल इहो थींदो आहे? गुज़िरियल 3 सालनि खां न थियो कोविड जे करे, गुज़िरियल 2 साल न थी सघियो, 20 में 21 में, वरी 22 में थिए पियो, त आख़िर वजह छा हूंदी आहे मिलण जी? वजह खोड़ सारी वजूहात आहिनि। माना हुनखे जल्दी जल्दी मां ॿुधायां त जीअं अगरि तव्हांखे यादि हुजे त 2016 में जी मुंहिंजी तव्हां सां मोहबत थी।
सही सना कन्वेंशन में दैट वाज आवर फर्स्ट इंटरेक्शन जी जी ठीकु आहे न त हाणे असां जेके नॉर्थ अमेरिका में रहूं था ऐं उहे माण्हू जेके सिंध कोन था वञनि मुख़्तलिफ़ वजूहात जी वजह सां कंहिंजा बिज़नेसिस आहिनि कंहिंजी जॉब अहिड़े क़िस्म जी आहे या कुझु ॿियूं वजूहात आहिनि सिंध नथा वञनि त दैट इज़ माना लिटिल सिंध माना हिकु नंढड़ी सिंध जुड़े थी 3 ॾींहंनि लाइ अमेरिका जे मुख़्तलिफ़ स्टेट्स में या कैनेडा जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3 ॾींहं ईअं लॻंदो आहे त ॼण सिंध आहे त सिंध में रहंदड़ दोस्त हिंदुस्तान में रहंदड़ दोस्त यूएई गल्फ कंट्रीज़ जा दोस्त यूरोप जा दोस्त कैनेडा अमेरिका जा दोस्त हिकिड़े हंधि इकट्ठा था थियनि 800 खां 1000 जी पार्टिसिपेशन थिए थी माना एतिरा सिंधी तव्हां हिकिड़े हंधि ॾिसो था पंहिंजे जेके असांजा ॿार हिते वॾा था थियनि पिया उन्हनि खे पंहिंजे कल्चर खे सम्झण जो इहो हिकिड़ो नादिर मौक़ो आहे त उहो घुलजनि मिलजनि था उन खां पोइ रिश्तनि जो असां वटि वॾो मसइलो हूंदो आहे शादियुनि जो पोइ हिते माण्हू मिलनि था हिक ॿिए सां त उहे मसइला बि माना हल थी वञनि था घणे भाङे उन खां पोइ असां जीअं सिंधी म्यूज़िक जा दिलदादा आहियूं त असांखे इहे 2-3 ॾींहं म्यूज़िक खां बि लुत्फ़अंदोज़ थियण जो मौक़ो मिले थो पर जेको वॾे में वॾो जेको आहे न उहो आहे मेलाप सिंधियुनि जो पंहिंजो पाण में उहा मोहबत उहा उकीर उहो हथु ॿधणु उहो भाकुर पाइणु उहा पाबो उहा मोहबत इट्स वंडरफुल आई कैंट एक्सप्रेस इन द वर्ड्स सही ॻाल्हि आहे मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी मां 2-3 कया आहिनि हिकिड़ो डिट्रॉइट वारो USA में ॿियो टोरंटो वारो कैनेडा में त जेको हिक ॿिए सां मिलण ऐं वाक़ई तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त जेको परे खां ओ बिस्मिल्लाह सभु भला भाकुर ऐं टहक ऐं ताड़ा ऐं पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण सालनि खां पोइ जेके वाक़ई तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त जेके ॿार उते वॾा थिया आहिनि ॼावा आहिनि उन्हनि इहो माहौल हिते अची करे न ॾिठो आहे त उन्हनि खे इहा शइ मिलंदी आहे त घटि में घटि पंहिंजनि माण्हुनि सां मुलाक़ात थिए ऐं हिन दफ़े छा थीम आहे काॾे काॾे छा ते घणो डिस्कशन्स आहिनि थोरो ॿुधायो ॾिसण वारनि खे मुख़्तलिफ़ मौज़ूआत आहिनि मुंहिंजो बि हिकिड़ो सेशन आहे उन में जेको आहे कन्वेंशनल मीडिया ऐं जेका सोशल मीडिया आहे उनजे विच जो माना छा हुन में थी रहियो आहे उन खां सवाइ सिंध जा जेके बर्निंग इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थींदी ऐं अदब ते ॻाल्हि ॿोल थींदी माना तमामु सुठी थीम आहे ऐं जेका पूरी टीम आहे उन ॾींहं राति हिन खे प्रोग्राम खे कामयाबु करण लाइ हुन महिनत कई आहे ऐं इहो माना इट्स नॉट अ जोक त एॾो वॾो जेको शो आहे उहो करणु ऐं दुनिया में मां इहो ॿुधाईंदो हलां त हिते मुख़्तलिफ़ एसोसिएशन्स आहिनि दुनिया में बि मुख़्तलिफ़ एसोसिएशन आहिनि पर कंहिं बि एसोसिएशन जो अहिड़े तरह जो प्रोग्राम कोन थो थिए 3 ॾींहं लॻातार जेको तव्हां हिकिड़ी होटल में सभु सिंधी ऐं सॼी होटल ईअं सम्झो त उहा सिंधियुनि जी हूंदी सही ॻाल्हि आहे माना हर कमरे में सिंधी वेठो हूंदो हर कम ॿाहिरि तव्हां कॉरिडोर में घुमंदो सिंधी बाग़ीचे में वेंदो सिंधी पंहिंजो रेस्टोरेंट में वेंदो सिंधी कॉन्फ्रेंस रूम में वेंदो सिंधी त माना इहो किथे बि माना दुनिया में कोन थो थिए सवाइ सना जे कन्वेंशन में जिते तव्हां 3 ॾींहं मुकमिल तौर ते पंहिंजी सिंधियत जे फैब्रिक में गॾिजो था सही अच्छा का एड वग़ैरह न मिलंदी हर को पंहिंजे खीसे मां पैसा भरे पहुचंदो आहे उते हा बिल्कुलु को एड कान्हे का ऐं सभु को माण्हू जीअं असां पाण टिकट करे आया आहियूं पाण होटल कई आहे ऐं उन जेका हुनजी फ़ी आहे कन्वेंशन जी उहा असां पंहिंजे खीसे मां पे कई आहे हर को पंहिंजे खीसे मां ई पे कंदो आहे ऐं हीअ को फंडेड ऑर्गेनाइज़ेशन त आहे कान जंहिंखे ॿाहिरां खे फंड मिलंदा हुजनि उन ते इहो मेंबरशिप बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं उन खां पोइ जेका लोकल ऑर्गेनाइज़िंग कमेटी हूंदी आहे सना कन्वेंशन जी उहा पट सट संगत मां कंदी आहे कुझु तव्हां खां कुझु संगत खां कुझु पाण करे उहो जेको आहे न इहो पैसा गॾु कंदा आहिनि त इहो होली सोली एज़ अ फैमिली ऑर्गेनाइज़ेशन आहे सभु माना एज़ अ फैमिली आहे हींअर छा एक्सपेक्टेशन आहे घणा माण्हू ईंदा हा एक्सपेक्टेशन्स त इहा ई आहे त को 800,000 खनि पर हाणे ॾिसजे माना छो जो वीज़ा तव्हांखे जीअं ख़बर हूंदी ऐं तव्हांखे ख़बर आहे बि त अमेरिका ॾिए ई कान थो पियो वेझड़ाई वारियूं डेट्स उहे नेक्स्ट ईयर वारी ॾियनि पियो त काफ़ी सारनि दोस्तनि खे डेट्स मिलियूं कान्हनि क्यूं त इन करे माना सिंध मां काफ़ी हाणे ईअं सम्झो त 20% खनि माण्हू ईंदा हुआ उहे शायदि 10% थी विया हुजनि सही ऐं अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ स्टेट्स मां छो जो करोना जे करे
फाइनेंशियली इलाही माण्हुनि ते अफेक्ट थियो आहे हुनजो, त उहो बि थी सघे थो। पर लेट्स सी सेकेंड ते होप त हाइज़ आहिनि त द्रिशिका एडवानी यंगेस्ट सिंगर आहे, उहा इंडिया मां अचे थी पई, ऐं हुमेरा चन्ना उहा बि लीड सिंगर आहे हिन प्रोग्राम जी। सही। अच्छा, ॿियो जीअं पाकिस्तान में हींअर महांगाई जा वॾा मतिलबु तूफ़ान आहिनि, उते छा पोज़ीशन आहे अमेरिका में रहंदड़ सिंधी या ओवरऑल उतां जे नॉर्मल माण्हुनि जे लाइ नॉर्थ अमेरिका में उते केतिरी महांगाई आहे? ऐं हींअर उते ख़ुदि हिकिड़ो चैलेंज आहे पंहिंजो सिस्टम हलाइण जे लाइ, त जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था उनखे अकोमोडेट करण जे लाइ सच इशूज़, तव्हां कीअं था ॾिसो हिनखे मैक्स? इन्फ्लेशन रेट तमामु वधी वियो आहे। हीअं कैनेडा जो इन्फ्लेशन रेट जेको आहे 6.5 मां चढ़ी करे 7.6 ते हलियो वियो आहे। माना उनजो मतिलबु इहो आहे त जेका शइ सम्झो त 100 रुपए जी हुई उहा ट्रिपी करे 150 ते वञी पहुती आहे। असां वटि गैस प्राइज़िस कुझु 6-8 महीना पहिरीं 74 सेंट्स पर लीटर हो, हाणे उहा $2 पर लीटर हली गैस, माना इहे पेट्रोल जेके चइजे। त उन में ई तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं पेट्रोल 74 सेंट मां ट्रिपी करे माना $1.26 चढ़ी वञे, त हर शइ ऑफकोर्स उन सां रिलेटेड आहे, त उहे सभु शयूं महांगियूं थियनि थियूं पयूं। जीअं मां ॿुधायां जहाज़, हालांकि कैनेडा ऐं अमेरिका जो घणो फ़र्क़ु आहे कोन, त तक़रीबन $900 जी मां टिकट भरे हिते पहुतो आहियां। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए जेका 400-500 रुपए में उमूमी तौरु मिलंदी। त हाणे तव्हां $900 भरे हिते पहुता आहियो, त ज़ाहिर आहे की काफ़ी दोस्त परे परे खां था अचनि न, तव्हां वरी वेझे आहियो त वेझो माना 9 कलाक जी फ्लाइट वठी तव्हां पहुता आहियो, अंदाज़ो लॻायो। ऐं जेके हुन पासे आहिनि पंहिंजो शिकागो खां परियां या जिते लास्ट टाइम थियो, मुंहिंजे ख़्याल में मूंखां स्टेट्स हींअर विसरी वियूं आहिनि, ऐं बहरहाल जेके महांगाई हिते बि उते बि त लॉन्गेस्ट फ्लाइट्स आहिनि थियूं। बहरहाल ओवरऑल चवण जो मक़सदु आहे महांगाई वधियल आहे जिथे किथे। बिल्कुलु तमामु महांगाई वधियल आहे, ऐं हिते बि ईअं ई आहे त छो त सिस्टम थोरो हिते पाकिस्तान खां बहितर आहे, त इन करे ईअं न आहे त ग़रीब जेको आहे उहो बुख ते सुम्हंदो, ईअं न आहे त गवर्नमेंट टेक केयर। मां कैनेडा जी ॻाल्हि कंदुमि, छो त मां त उतां जो बाशिंदो आहियां, अमेरिका वारा आहिनि जी, अमेरिका खे ख़बर, पर उते गवर्नमेंट टेक केयर करे थी, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि हुननि जा, त ओवरऑल एतिरो धचको कोन थो पुॼे। पर तंहिं हूंदे बि शयूं महांगियूं आहिनि ऐं महांगाई ॾींहुं ब ॾींहुं वधंदी थी वञे। सही। चलो, ॾाढो सुठो मैक्स, तव्हां इंजॉय कंदव, दोस्तनि सां मिलंदव कंदव, विश यू ऑल द बेस्ट। तव्हां थकियल आहियो, हीअं राजा 2 थींदा हूंदा, तव्हां सफ़र करे आया आहियो, तव्हां अपग्रेड कयो, सुठो कन्वेंशन आहे, विश यू ऑल द बेस्ट। इंशाअल्लाह ताला कोशिशि थींदी असां मंडे ते हा न बिल्कुलु 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 मूंखे अचिणो हुयो, अटेंड करिणो हुयो, पर कंहिं सबब जे करे वरी इंशाअल्लाह ताला मुलाक़ात थींदी वेझड़ में। थैंक यू वेरी मच मैक्स, थैंक यू सो मच। वरी मुलाक़ात मैक्स सां ॻाल्हायोसीं, जेको बातल हुयो साना कन्वेंशन अटेंड करण जे लाइ, उते सभु गॾिबा आहे, सुठी ॻाल्हि आहे, ऐं इहा गॾिजणु खपे। पर हुन सां गॾु गॾु राति जेको पेट्रोल बम किरियो आहे सभिनी जे मथां, हिते असां वटि ख़ासि तौर ते पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं, उन छा इम्पैक्ट पवंदो? हीउ 4थों भेरो वधायो वियो आहे, 30 रुपया, वरी 30 रुपया, वरी 25 रुपया, वरी राति 14-15 रुपया, त अंदाज़ो लॻायो त हीउ 100 रुपए ताईं पेट्रोल महांगो थी वियो गुज़िरियल तक़रीबन 36 ॾींहंनि जे अंदरि। ही कंहिं बि हुकूमत जो वधि में वधि वधंदड़ रेट आहे। छा ॻाल्हि आहे लाॻी थो हिकिड़ो दफ़ो ई ॿुधाए छॾनि, पर इन जो इम्पैक्ट छा पियो आहे हैदराबाद वासियुनि ते? अदा फैज़ खोसो असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग फैज़ भाउ। वालेकुम सलाम, वेरी गुड मॉर्निंग सजाद सिंह। फैज़ भाउ, ॿुधो आहे हैदराबाद वारनि ते असरु न पियो आहे पेट्रोल महांगो थियण जो? छो चर्चा कंदा आहियो ग़रीबनि सां? छो आहे माण्हुनि सां? छाकाणि त ॾिसो, माण्हू समूरा माण्हू पाकिस्तान जा अमीर कोन्हनि, चंद अशराफिया आहिनि, ऐं उन्हनि चंद अशराफिया ते शायदि इहे असरु न थियो हुजे, पर मजमून तौर ते जेको ग़रीब तबिको आहे, विचोलो तबिको आहे, या अपर मिडल क्लास ताईं ही जेको पेट्रोल ऐं महांगाई जो जेको असरु आहे उहो तव्हांखे ॾिसण में ईंदो। हिकु महीनो थियो आहे पेट्रोल जी क़ीमतूं ॾाढी वधी रहियूं आहिनि,
ऐं इहो ख़्यालु कयो थो वञे त इहो जेको पेट्रोल आहे उहो 300 रुपयनि खां टुटी वेंदो ऐं जॾहिं 300 रुपयनि खां पेट्रोल फी लीटर टुटी वञे त उन मुल्क जी जेका मईशत आहे उहा कहिड़े पासे वेंदी इहो सभिनी खे उन्हनि मईशतदाननि खे त ज़रूरु उनजो इदराक हूंदो पर आम माण्हू शायदि इन इदराक खां वाक़ुफ़ु न हुजे शयूं एतिरियूं महांगियूं थींदियूं जो माण्हू जी ख़रीदारी जी जेका क़ुवत आहे उहा बाक़ी न रहंदी रुपए जी जेका क़ीमत आहे उहा घटिजी वई आहे उनजो क़दुरु घटिजी वियो आहे डॉलर वधी वियो आहे मिलाए सिलाए जेके शयूं आहिनि उहे उन न रुगो हैदराबाद पर पूरे मुल्क ते जेको आहे उनजो असरु छॾियो आहे ऐं तव्हां ॾिसो गुरबत में जेको आहे उहो तेज़ी सां इज़ाफ़ो थींदो असां वटि गुरबत जा तमामु घटि अंग खां ॾिना वञनि था सरकारी सतह ते ऐं ख़्यालु कयो वञे थो बल्कि बावर करायो वञे थो त 30% या 25% माण्हू जेके आहिनि उहे गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारीनि था पर जेके आज़ाद मुआशी माहिर आहिनि उन्हनि जो ख़्यालु आहे त माण्हू 50% खां वधीक गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारीनि था हाणे जेका तव्हांजा पेट्रोल जा अघु वधिया आहिनि उन्हनि सां शयुनि जा अघु वधंदा खाधे पीते जे आम शयुनि जा अघु वधंदा त जेका गुरबत जी जेका सतह आहे उहा अञा बि वधंदी ऐं इहो मुल्क जे लाइ को तमामु ख़तरनाक ॻाल्हि हूंदी उन सां क्राइम वधंदो चोरियूं वधंदियूं फोड़ू धाड़ा वधंदा ऐं अमन अमान जी तमामु घणी सूरत जेका आहे ख़राबु थींदी सही ॻाल्हि आहे ऐं हाणे मथे ते ईद बीठी आहे ऐं ईद ते ख़ासि तौर ते वरी ईअं थींदो आहे त जेके माण्हू वॾनि वॾनि शहरनि में रहंदा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त भला हाणे ॿियो नथा वञूं त ईद बरात ते त माण्हू ॻोठु वञे पंहिंजे उन्हनि नंढनि नंढनि शहरनि न वञे ॻोठ न मोटे त पहिरियां हू कार ते हाणे त जेकॾहिं किराया तमामु घणा वधी विया गाॾियुनि ते वञणु माना ईअं सम्झो त जेकॾहिं मुंहिंजो बणो ई दादू कराची मां निकिरंदो हो त 3000 जे पेट्रोल ते पहुचंदो उहो हाणे 7,500 रुपए ते वञी पहुतो आहे त ऐं टोल टैक्स बि अॼु खां वठी वधी वियो जेको 290 रुपया उहो असांजो हितां खां हुतां हूंदो उहो बि वधी वियो हींअर 300+ थी विया सभई शयूं त किथां मैनेज थी सघंदो मतिलबु हर माण्हू जे लाइ त भई हाणे कीअं वञिजे छा कजे सभु सोचे थो त भई छा करे त ॻोठनि जा माण्हुनि जी तयारी आहे या इरादा मुनक़ता करे छॾिया अथनि सॼा साईं ॾिसो ज़िंदगी जो जेको वहिंवार आहे उनखे कंहिं न कंहिं नमूने सां हलणो ज़रूरु आहे मुंहिंजी तव्हां चयो त पेट्रोल जी क़ीमतनि वधण सां आम वाहते जी जेके समूरियूं शयूं आहिनि उन्हनि जम खाधो आहे ऐं हिकदमि जम खाधो आहे हुनमें किराया भाड़ा तव्हांजी ट्रांसपोर्टेशन समूरियूं शयूं हिन में अची वञनि थियूं ज़ाहिर माण्हुनि खे पंहिंजे माॻनि ॾांहुं मोटणो हुजे थो हुनजी बि उनसियत हुजे थी ऐं तव्हां जॾहिं तव्हां वटि 1000 में सिर्फ़ु 3 लीटर मिलंदा हुजनि ऐं एतिरे हद ताईं वञी पेट्रोल पवंदो त पोइ माण्हुनि जो जेको अचवञ जी जेको जेका उनजी मामूल वारी ज़िंदगी आहे घणी डिस्टर्ब थींदी हिन वक़्तु बि जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे थोरो गौर सां ॾिसो असांजी साइकोलॉजिकल साइकाट्रिस्ट जेके आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू थिए थी त ॿुधाइनि था त जेका असांजा अक्सर माण्हू परेशानियुनि जे करे गुरबत जे करे महांगाई जे करे साइकोलॉजी प्रॉब्लम्स जो शिकार थी रहिया आहिनि मुंहिंजो तव्हांखे ख़दशो ज़ाहिर कयो छाकाणि त ख़दशो साइकाट्रिस्ट ई ज़ाहिर कनि था आहे उहा माण्हुनि खे लामहाल आहे साइकोलॉजी असुलनि में मुब्तला कंदी उन सां गॾु गॾु जेको क्राइम जी शरह आहे उहा वधंदी सरकार खे हिन शयुनि खे मैनेज करणु घुरिजे उहे माण्हू जेके जिन जी ख़रीदारी जी क़ुवत घटि आहे उन्हनि खे उनखे सपोर्ट करणु घुरिजे ताकी जेके बाक़ी जेके मामला आहिनि हिन महांगाई सां जा जेके फी पैदा थियणा आहिनि उहे मैनेज थी सघनि न त तव्हां हींअर जीअं रिपोर्ट कयो था त हींअर जेको असांखे ॿुधण में अचे थो ज़रा क़ुर्बानी हर माण्हू सोचे थो कयां पर पहिरियां जेको वठंदो पाण हाणे उहो हिसनि में हलियो वियो त जानवर महांगा ख़रीदार कोन्हे को त इहो हिक ॿिए सां कीअं मैच कंदा जेको जानवर गुज़िरियल साल असांखे मिलियो पिए ईअं सम्झो त 30-35 हज़ारनि ताईं उहो हींअर 50,000 क्रॉस करे वियो आहे जेको ख़रीदार वटि पोएं साल पैसा हुन वटि आहिनि कोन त हींअर इहो सभई शयूं किथां थी सघंदियूं कुझु हीअं त ॾाढी ईद ते जेको क़ुर्बानी वारी ईद ते ज़ाहिर जानवरनि जी ख़रीदारी थिए थी ऐं उन ख़रीदारी में जेको आहे उहो समूरा तक़रीबन जेके मुस्लमान आहिनि उहे हिसो वठण जी कोशिशि कंदा आहिनि त कंहिं न कंहिं तरीक़े सां हू क़ुर्बानी कनि तव्हांखे यादि हूंदो त गाहो जेको माल आहे असांजो उनमें लिपीस्किन जी जेका बीमारी आहे उनजे करे असांजो गाहो माल इलाही मुतासिर थियो उनजा अघु निस्बतन घटिया आहिनि ऐं ॿाकरो माल जेको आहे उनजा अघु वधीक थिया आहिनि हिन भेरे पर छाकाणि त माण्हुनि में ख़रीदारी जी क़ुवत कोन्हे को त उन करे
ईद जेका असां आम ॾींहंनि में अॻु में ॾिसंदासीं, बल्कि 12 थियण में ॾिसंदासीं। हाणे त वेझड़ में जीअं जीअं तव्हां ॾिसंदा हूंदो, जीअं जीअं असां वॾा थियूं था तीअं तीअं महांगाई जंप खाईंदी थी वञे। महांगाई बि असां सां गॾोगॾु वॾी थी रही आहे, बल्कि थोरी थी रही आहे हाणे। त इन महांगाई खे कंट्रोल करण जे लाइ जेके हुकूमतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जी पॉलिसियूं हूंदियूं आहिनि, ऐं असांखे पॉलिसियूं किथे नज़र कोन आयूं आहिनि। असांखां पोइ जेके मुल्क जिन जी इकॉनॉमी असांखां घटि हुई, घटि मज़बूत हुई, उन्हनि जी इकॉनॉमी जेका आहे उहा वधी वई। जिन मुल्कनि जे रुपए जो अघु असांजे रुपए जे अघु खां घटि हो, उन्हनि पंहिंजे रुपए जे अघु खे मुस्तहम करे वरितो आहे। ख़बर नाहे त छो असांजे मुल्क में जेको आहे उहो इन्हनि शयुनि ते कंट्रोल न थी सघियो आहे। ऐं ज़ाहिर सियासतदान हिकु ॿिए ते आङुरियूं खणंदा रहंदा आहिनि, असांखे खणण जी ज़रूरत कोन्हे को। पंहिंजी मजबूरी तौर ते पॉलिसी जो कहर आहे, ऐं जेसिताईं पॉलिसियूं बहितर न थींदियूं, मईशत खे पॉलिसी बहितर बनाइण जे लाइ पॉलिसी बहितर न थींदी, तेसिताईं ही असां तरक़ी न करे सघंदासीं। ऐं इन सॼे खाणे में जेको पीड़बो, उहो में तमामु ग़रीब माण्हू पीड़बो हो, उनखां पोइ हाणे पोइ बाद में घटि ग़रीब पीड़जण लॻो, हाणे विचोलो तबिको पीड़जण लॻो आहे, बल्कि हाणे अपर मिडिल क्लास जेको असांजो आहे उहो बि हिन गुरबत जे खाणे में पीड़जण शुरू। न, ही त तव्हांजी ॻाल्हि सां बिल्कुलु सहमत आहियूं। हिकिड़ो त असां वटि महांगाई तमामु घणी थी वई आहे, ठीकु आहे। उन सां गॾु गॾु पेट्रोल पंप राति ठका थियो, जेके बची विया उहे वरी हाणे ॾिसंदा गर्मीअ जी लोड शेडिंग खे, जेको एतिरा 12-12, 14-14 कलाक लाइट कान्हे, सख़्तु गर्मी आहे। त हैदराबाद वासी त मतिलबु जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि, छा अॻ में रद्द अमल ईंदो, एहतजाज ईंदा, हाणे एहतजाज नथा थियनि था फेस, हाणे थियनि था सिर्फ़ु पेट्रोल पंप ते रश थिए थी त यार पेट्रोल भराए छॾियूं, मथां वरी अञा महांगो थिए। इन मिज़ाज खे तव्हां कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु, ॾिसो, माण्हुनि एहतजाज जॾहिं उन्हनि जो किथे आवाज़ ॿुधण में नथो अचे, या उन आवाज़ खे कनायो नथो वञे, या उन आवाज़ खे कनाए इग्नोर कयो वञे थो, त ज़ाहिर हिकु बेहसी वारी कैफ़ियत पैदा थिए थी। ॾिसो, ही बेहसी वारी कैफ़ियत इंतिहाई ख़राबु आहे। छाकाणि त जेके माण्हू बेहस थींदा आहिनि, जॾहिं क़ौमूं या माण्हू मजमूई तौर ते बेहस थी वञनि, त उन जा जेके सोसाइटी ते इम्पैक्ट थियणा आहिनि उहे एॾा ख़तरनाक थियणा आहिनि, जंहिंजो अंदाज़ो असां तव्हां या उहे जेके पॉलिसी मेकर्स आहिनि शायदि नथा करे सघूं। छाकाणि त जेके माण्हू बेहसी में सभु कुझु करे गुज़रण जे लाइ तयारु थी वेंदा आहिनि, इन बेबसी खे इन जॾहिं कैफ़ियत जो नालो अची वेंदो आहे, या कैफ़ियत उन सतह ते पहुची वेंदी आहे, त पोइ ॾाढी ख़तरनाक सूरत हाल हूंदी आहे। उनखे कंट्रोल करणु तव्हांजे वस में न हूंदो आहे। आउं मिसाल ॾियण ई नथो चाहियां, छाकाणि त मिसाल ॾींदे बि मूंखे श्रीलंका जो मिसाल ॾींदे बि ख़ौफ़ अचे थो त ख़ुदा करे त असां इन कैफ़ियत में न वञूं, ऐं जेकॾहिं हुकुमराननि अञा बि हाउस जा नाख़ुन न वरिता, हाउस खां कमु न वरितो, त असां ॾाढी ख़राबु सूरत हाल में हूंदासीं। मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी महांगाई, ॿियो आम हिते जी शयूं जेके आहिनि उहे नथियूं मिलनि, इंफ्रास्ट्रक्चर तव्हांजो जेको आहे उहो तबाह आहे, पाणी न आहे तव्हां वटि, जानवरनि में बीमारियूं आहिनि, ज़रात ते तव्हांजो हिन पेट्रोल बम जो असरु थियणो आहे, ऐं बिजली ते तव्हांजो इवन असरु थियणो आहे। त बिजली जॾहिं इहे समूरियूं शयूं मिली जुली माण्हू ते असरु कनि थियूं, ऐं गर्मी ॿीहर मथां गर्मी, ऐं हाणे बरसाति अचे थी, छाकाणि त बरसाति खां पोइ शहर जेके आहिनि उहे तव्हांजा ॿुॾण शुरू थींदा। एॾी बरसाति पवंदी बि कोन, पर उनजे बावजूदि छाकाणि इंफ्रास्ट्रक्चर तव्हांजो न आहे, तव्हांजो ड्रेनेज सिस्टम ठीक न आहे। 14-15 सालनि खां हिकिड़ी हुकूमत सरकार वेठी आहे, पर उन सिंध में इन्हनि शयुनि खे पोइ पूरी तरह सां ॾिठो न आहे, या एड्रेस ई न कयो आहे, या एड्रेस करणु मुनासिब ई न सम्झो वियो आहे। त इन समूरियूं शयूं जॾहिं मिली जुली ईंदियूं त तव्हांजी सोसाइटी जे लाइ ॾाढियूं ख़तरनाक शयूं पैदा थींदियूं। ख़ुदा करे त असां पोइ अहिड़े नहज ते पहुचूं, अहिड़ी सूरत हाल में पहुचूं जो असांखे वापसी असांजे लाइ ॾाढी मुश्किल थी। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां बिल्कुलु 100% सहमत आहियां त ॾाढा ॾुखिया हालात अञा अचण वारा आहिनि। हींअर त चलो माण्हू घरनि ते महदूद रहनि था, पेट्रोल नथा भराइनि, रोडनि तां तव्हांखे गाॾियूं घटि नज़र ईंदियूं, पर जॾहिं स्कूल खुलंदा त तव्हां चाहियो या न चाहियो तव्हांखे घर खां निकिरणो पवंदो, पंहिंजे ॿार खे स्कूल ड्रॉप करिणो पवंदो, उनखे वठी अचिणो पवंदो, या पाण या वैन या चिंची या किथे बि। जॾहिं उन्हनि जा किराया पुछंदो, या जॾहिं पंहिंजो पेट्रोल भराइण जो रूटीन वधी वेंदो त इम्पैक्ट अञा बाद में पवंदो। इम्पैक्ट पवंदो अगस्त सेप्टेंबर में, जेको इम्पैक्ट पवंदो उहो ॾाढो हानिकार नज़र अचे थो। छा ख़्यालु आहे? तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि दुरुस्त आहे, छाकाणि त ॾिसो हीअ पेट्रोल जी क़ीमतूं हिते इनफ न थी वियो आहे, ब्रेक न आई आहे। अञा बि
असांखे ख़र्चो आहे, छाकाणि त 300 खां वधीक चिपणो आहे पेट्रोल खे ऐं डीज़ल खे बि उन खां वधीक चिपणो आहे। अॻु में तव्हांखे कुझु वक़्तु अॻु में यादि हूंदो त जेको असां वटि गासलेट हूंदो हुओ उन जूं क़ीमतूं पेट्रोल खां वधीक हूंदियूं हुयूं। हाणे गासलेट जूं क़ीमतूं पेट्रोल खां घटि थी वियूं आहिनि ऐं पेट्रोल मुतवातर हफ़्तनि जी बुनियादनि ते जेको आहे उहो वधणु शुरू थिया, उनजा अघु वधणु शुरू थिया आहिनि। त उन सां ज़ाहिर आहे उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो अचिणो आहे। ॿिनि टिनि महीननि में कुझु शयूं स्टॉक में आहिनि, कुझु मूवमेंट थींदी, कुझु शयूं पोर्ट तां ॿाहिरि निकिरंदियूं, वापसी ईंदियूं, जॾहिं पखिड़िजणु शुरू थींदियूं त उन्हनि जो इम्पैक्ट आहिस्ते आहिस्ते 2-3 महीननि में जॾहिं ईंदो त असांखे लॻंदो त को महांगाई जो जिन आहे ऐं असां ठीक पूरण जी कोशिशि कंदासीं, पर उहो महांगाई जो जिन आहे उहो असांखे गिड़काईंदो वेंदो, छाकाणि त उन खां बचण जे लाइ असां वटि का तदबीरूं, असां वटि का हिकमत अमली आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अच्छा, तव्हांजे हुजण जो फ़ाइदो वठंदे भला पाणी जी छा पोज़ीशन आहे फैज़? हाणे त बरसातूं थियूं आहिनि, हाणे छा असांजा वहिकरा कुझु वधिया आहिनि? सिंध में पाणी जी जेका सूरत हाल आहे उहा अञा बहितर न थी सघी आहे। पाणी जा अल्हम्दुलिल्लाह जुलाई में ई सही, पर पाणी जेको अॼु तरबेला ते अचणु शुरू थियो आहे उहो ॾाढो मुनासिबु आहे ऐं 1 लख क्यूसेक खां हुनजा जेके वक़्त आहिनि पहुता आहिनि। ऐं तव्हांखे डेटा ॾेई छॾियां, स्कर्दू जो जेको गर्मी पद आहे उहो 36.7 सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो आहे। तरबेला में जेका पाणी जी आमद आहे उहा 1,48,500 आहे ऐं 1,20,000 जेको पाणी आहे उहो 1,20,000 क्यूसेक पाणी उहो ख़ारिज थी रहियो आहे, सिंधू दरिया में थ्रो कयो पियो वञे। इहो पाणी जॾहिं कालाबाग खां हेठि पहुचे थो असां वटि 1,30,218 छाकाणि त हुनमें कैचमेंट एरिया आहे, हुनमें काबिल नदी आहे, हुनजो पाणी पवे थो ऐं घटि में घटि जेके कैचमेंट आहे सिंधू दरिया जी उतां पाणी अचे थो। त चश्मा वटि जेका असां वटि सूरत हाल आहे उहो 1,36,218 क्यूसेक आहे। अपिस्टीन ते 1,29,900 क्यूसेक पाणी असां वटि हेठि छॾे पियो वञे। तौसा वटि सूरत हाल 1 लख ताईं न पहुती आहे, हुते 96,553 क्यूसेक पाणी मौजूदु आहे। अपिस्टीन ते 94,328 क्यूसेक असांखे सिंध जे लाइ पाणी छोड़ कयो पियो वञे। TP जेको लिंक आहे उहो बंदि आहे, अलबत्ता सीजे वटां 500 क्यूसेक पाणी जेको आहे उहो पंजाब खणे पियो। सिंध वटि जेका सूरत हाल आहे, गुड्डू ते अॻु में 90,000 ताईं तक़रीबन पाणी पहुतो हो, हाणे हुते 81,700 क्यूसेक पाणी आहे। इहा खोट कुझु ॾींहंनि जे लाइ जेको आहे हफ़्ते ॾेढ जे लाइ सिंध में रहंदी, हुनखां पोइ गुड्डू ते सूरत हाल बहितर शुरू थियणु थींदी ऐं लाभाला 15 ॾींहंनि में कोटली बैराज ताईं पाणी जेको आहे उहा सूरत हाल बहितर थींदी, पर बशर्ती पर सिंधू दरिया जी कैचमेंट एरिया में बरसातूं पवनि, गॾो गॾु गर्मी जो जेको पद आहे उहो मेंटेन थिए। छाकाणि त कल्ह ताईं जेका पाणी जी सिंध में खोट हुई सजा उहा हुई 49.7 मजबूरी तौर ते सिंध जेको आहे इहे सम्झो त 50% अञा घटि आहे। जी जी बिल्कुलु। वॾी महिरबानी अदा फैज़, थैंक यू वेरी मच, तव्हां आगाह कयो ओवरऑल सिचुएशन खां। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। महिरबानी। जी दोस्तों, अॼु कोशिशि कईसीं त सभिनी हवालनि सां प्रोग्राम खणी तव्हांजे साम्हूं पेश थियूं, जिते असां नंढनि कारोबारनि ते बि ॻाल्हायोसीं, साना कन्वेंशन अमेरिका थिए पियो उन ते ॻाल्हायोसीं, अदा फैज़ सां अपडेट वरितोसीं पेट्रोल जा अघु, माण्हुनि जो निकिरणु ऐं उन सां गॾु पाणी जी सूरत हाल। छंछरु जी मोकल आहे, पर जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते असां आख़िर में ज़रूरु चवंदा आहियूं पंहिंजे सभिनी घर भातियुनि खे त जॾहिं बि मानी पचायूं या चांवर चाढ़ियूं त लप वधीक विझूं त अलाह से बरकत ॾींदो इंशा अल्लाह ताला। उमेदु आहे ऐं हीअ हालात हमेशह खां थींदा रहिया आहिनि, हमेशह मुल्क नाज़ुक हालातनि मां गुज़रंदो ईंदो आहे। हिन दफ़े कुझु वधीक आहे, पर हाणे उन जे लाइ का स्ट्रेटजी ज़रूरु जोड़नी आहे, का जोड़जक कजे त आख़िर कजे छा, कीअं कजे, उन ते ज़रूरु सोचिजे, पंहिंजो पाण खे छॾे न ॾिजे। जीअं रूटीन में असां आहियूं उन रूटीन खां हटिणो पवंदो, कुझु एक्स्ट्रा सोचणो पवंदो, ऐं सभिनी खे सोचणो पवंदो। ऐं हींअर वक़्त जी अहम ज़रूरत आहे त जेको असां वटि आमदनी जो ज़रियो हिकिड़ो अचे पियो ऐं जहिड़ो अचे पियो ऐं अख़राजात वधिया आहिनि, त हींअर पंहिंजे आमदनी जे ज़रियनि खे सोचणो पवंदो त कीअं वधाइजे, जज़्बाती न थिजे, सोचे सम्झे कि सुठा फ़ैसिला कजनि ताकी आमदनी जा ज़रिया वधाइजनि। ऐं ॿियो उन सां गॾो गॾु असां ॿियनि जे लाइ छा आसानी पैदा करे सघूं था, ॿियनि खे कहिड़े तरीक़े सां सपोर्ट करे सघूं था, त उहो बि तमामु ज़रूरी आहे। सिर्फ़ु पंहिंजे लाइ न सोचे, ॿियनि जे लाइ सोचे ताकी गॾियल असां इज्तमाही तौर ते उसरी सघूं। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त, दुआ में ज़रूरु यादि कजो। ऐं दुआ जो ॾाढो तलबगार हूंदो आहियां, जिथे जिथे जेके असांखे ॾिसनि था असांजा भाउर भेनरूं वॾा नंढा,
दुआ तव्हांजी दुआ सां घणा कम आसान थी वेंदा आहिनि। सो पंहिंजी दुआनि में ज़रूरु यादि रखिजो, अलाह कंदो सभिनी जा ॿेड़ा पार हूंदा, सभिनी ते आसानी थींदी। हीउ वक़्तु गुज़री वेंदो, वक़्त जी इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदो आहे त गुज़री वेंदो आहे। सो अलाह कंदो सुठा ॾींहं ईंदा ऐं सभिनी जी ज़िंदगीअ में ख़ुशहाली ईंदी, सभिनी जी रिस्क में बरकत ईंदी। इहा असांजी दुआ ऐं सभई आमीन कंदासीं। अलाह साईं ॾाढो गफ़ूर रहीम आहे, असांजी आमीन ज़रूरु अघामजंदी ऐं इंशा ताला तमामु जल्द सुठा ॾींहं ईंदा। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।